अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। आलमी बैंक जो अॻूणो उहिदेदार ऐं अॻूणो नेपरा चेयरमैन अली नवाज़ मेमण कैंसर विघे वॉशिंगटन में लाडाणो करे वियो। अली नवाज़ मेमण अमरीका में सिंधियुनि जे मुफ़ादनि लाइ कमु कयो। अली नवाज़ मेमण लाड़काणे ऐं शिकारपुर जी मेमण बिरादरी जो पिणु सरगर्म अॻवान हो। अली नवाज़ मेमण पाकिस्तान जे अॻूणे सफ़ीर अब्दुल्ला फता मेमण जो फर्ज़ंद हो। अली नवाज़ मेमण हमेशह अमरीका में रहंदड़ सिंधियुनि सां ॻंढियल रहियो ऐं उन्हनि जे मफ़ादनि लाइ पतोड़ींदो रहियो। असल लाड़काणे जे रहवासी अली नवाज़ मेमण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾिजी कमु पिणु कयो। अली नवाज़ मेमण असल लाड़काणे जो रहवासी हो। हुन यूनिवर्सिटी ऑफ ऑरेगन ऐं यूनिवर्सिटी ऑफ इलिनॉइस मां इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग जी डिग्री हासिल कई हुई। अफ़सोसनाक ख़बर खां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह करे रहिया आहियूं। आलमी बैंक जो अॻूणो उहिदेदार ऐं अॻूणो नेपरा चेयरमैन अली नवाज़ मेमण कैंसर विघे वॉशिंगटन में लाडाणो करे वियो आहे। अली नवाज़ मेमण अमरीका में सिंधियुनि जे मुफ़ादनि लाइ कमु कयो। अली नवाज़ मेमण लाड़काणे ऐं शिकारपुर जी मेमण बिरादरी जो पिणु सरगर्म अॻवान हो।